घणो वक़्तु अॻु जी ॻाल्हि आहे त हिकु शहर में हिकु तमामु वॾो ऐं नाले वारो हिकु हीरनि जो वापारी रहंदो हो। संदसि नाला फारा चमन हो। फारा चमन कंहिं बि क़ीमती हीरे या पथर खे ॾिसण सां ई पहिरीं नज़र में उनखे परखे वठंदो हो ऐं उनजो मुल्ह बि ॿुधाए सघंदो हो। संदसि मुक़ाबले में उन ई बैंकाक शहर में ॿिया बि हुआ, पर उन जवाहरी जहिड़ो को बि न हो। मुल्क जूं राणियूं, शहज़ादियूं ऐं अमीर माण्हुनि जूं ज़ालूं हीरनि जी चूंड ऐं ख़रीदारी लाइ हिन जे दुकान ते ईंदियूं हुयूं। बैंकाक शहर में उन्हनि ई ॾींहंनि में हिकु ॿियो माण्हू जंहिंजो नालो किरे हो, नाइकिरो, रहंदो हो। नाइकिरो ग़रीब ऐं अणपढ़ियल हो, पर फारा चमन सां संदसि अलॻि सलेक हुई ऐं हुन वटि अक्सर घुमणु ईंदो रहंदो हो। ॻाल्हि हीअं थी त हिकु भेरे नाइकिरो खे किथां अतर जी ख़ाली शीशी, जेको सूफ़ी बेर जहिड़ो हो, हिकु गोल ॿूच मिली वियो, जंहिंजो जेतोणीकि तर त भॻल हो, पर उहो क्रिस्टल गिलास जे हुजण करे हीरे वांगुरु चिमकी रहियो हो। नाइकिरो उन ॿूच जे तिरे खे गहे गहे अहिड़े नमूने सां उनजो कुंडूं ऐं पासा ठाहे छॾियईं जो परे खां ॾिसण सां ईअं थिए लॻो ॼण कंहिं आला कारीगर हिन खे वॾे साइज़ सां ऐं बहितरीन अंदाज़ सां वेही कढियो हुजे। पर वेझो ॾिसण सां केर बि धोखो नथो खाई सघियो ऐं साफ़ साफ़ लॻो थिए त शीशे जो ॿूच आहे जेको हीरे वांगुरु गोल कयो वियो आहे। हिकु ॾींहुं नाइकिरो उन ॿूच खे गुलाबी लॻड़ाई पने में वेड़े फारा चमन जे दुकान ते खणी आयो ऐं चयाईं त साईं, मूं हीउ तमामु झूनो हीरो आंदो आहे जेको केतिरनि ई पीढ़ियुनि खां असांजे ख़ानदान वटि हिफ़ाज़त सां रखियो वेठो हो। हाणे मुंहिंजी माउ मरण ते अची पहुती आहे ऐं हीउ हीरो मूंखे विरसे में मिलियो आहे। पर सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे सम्झ में नथो अचे त उनखे छा करियां। इहो साइज़ तोड़े मुल्ह में एॾो वॾो आहे जो पाइण ते दिलि नथी चवे ऐं साॻी वक़्तु वरी इनखे तिजोरी में बंदि करे रखण बि अकुलमंदी न थींदी जो आउं हिकु ग़रीब माण्हू आहियां ऐं पेट गुज़र लाइ मूं वटि ख़र्चो बि घुरिजे। उन करे उहो क़ीमती पथर अव्हां वटि खणी आयो आहियां त मूंखे इहो विकिणाए ॾियो। उहो नथो चवां त को तव्हां मूंखां ख़रीद करियो, पर जीअं त तव्हां नाले वारा वापारी आहियो, उन करे तव्हां वटि छॾे वञणु थो चाहियां त जेकॾहिं को वापारी मिली वञे, को वठण वारो मिली वञे ऐं वझ लॻे त महिरबानी करे मूंखे इहो सुठे नाणे में विकिणाए ॾियो। उहो चई हुन धीरज सां आहिस्ते आहिस्ते गुलाबी पनी खोले मंझांसि हीरो कढी फारा चमन खे ॾिसण लाइ ॾिनो। फारा चमन हुनखे ॾिसण सां ई फारा चमन खां टहिक निकिरी विया ऐं नाइकिरो ॾे घुरदे वराणियाईं, ए नाइकिरो, दिमाग़ त जाइ ते अथई, ठग किथे जा, शीशे जे ॿूच खे अमुल माण्हू सॾे थो मूं वटि ऐं विकिणण लाइ खणी आयो आहीं। उहो ॿुधी नाइकिरो ईअं खणी शिकिल ठाही ऐं ॼण त हुन ते को इल्ज़ाम हणी रहियो हुजे, ॾुखियल अंदाज़ में चयाईं त ऐं हक़ीक़त खां मञण खां इनकार कंदे चयाईं त वक़्तु वॾा कसम खणणु लॻो ऐं चवणु लॻो त सच पुछी त हीउ झूननि जो क़ीमती हीरो आहे ऐं उहो मुंहिंजे ॾाॾे ऐं परॾाॾे खां असांजे ख़ानदानी विरसे में आहे ऐं हिकु क़ीमती शइ आहे, असांजे ख़ानदान जी निशानी पिणु आहे। सो मूं ते यकीन कर, महिरबानी करे हिन खे पाण वटि रखी छॾ ऐं कंहिं बि ग्राहक खे विकिणाए ॾे ऐं मूंखे जोॻी क़ीमत वठाए ॾे। इहो हरगिज़ नथो चवां त तूं ख़रीद कर, पर जॾहिं बि थी सघे त कंहिं ॿिए वटि हिन खे विकिणाए छॾ। नाइकिरो जी संजीदगी खे ॾिसी फारा चमन खे अजीब लॻो ऐं संदसि दिलि रखण लाइ उहो पथर खणी पाण वटि रखियाईं ऐं हामी भरियाईं त नाइकिरो खां त इहो विकिणाए ॾींदुसि, पर ॿुधा इन जो अघु केतिरो रखां। अघु पुछियाईं त उन ते नाइकिरो ॾिठो त हाणे हिन ॿूच जा आउं केतिरा अघु ॿुधायां जो हिन खे हीरो साबित कजां। सो चयाईं त घटि में घटि 10,000 त मिलणु खपनि। तो फारा चमन खे चयाईं त 10,000 वठाए ॾे। तंहिं ते फारा चमन खां खिल निकिरी वई ऐं चयाईं त जेकॾहिं ख़ाली 10 रुपया चवीं त शायदि को मिंटनि सां मिली वञनि, बाक़ी हिन ॿिली खे ॻिचीअ में विझण लाइ केरु हिन खे वठी वेंदो ॿूच खे। बहरहाल मिड़ई ख़ैरु थियो। फारा चनार हुन खां
उहो वठी रखियो ऐं चयाईं त को ख़रीदण लाइ शौक़ीन मिलियो त संदसि कोशिशि कंदुसि। उन बैदि नाई किरो उहो हीरो फारा चमन जवारी जवाले करे संदसि दुकान मां निकिरी हलियो वियो। 3-4 महीना गुज़री विया। फारा चमन जी दिलि तां बि उन पथर जो ज़िक्र घटि में घटि ॻाल्हि ज़हन तां निकिरी वियसि ऐं उहो पथर हिते ई पियो रहियो। हिकु ॾींहुं कंहिं महिलाती शहज़ादी जो ख़िदमतकार फारा चमन जे दुकान में घिड़ियो ऐं अर्ज़ु कयईं त हू पंहिंजी रियासत जे शहज़ादे जे चवण मुताबिक़ हिकु आला क़िस्म जो हीरो ख़रीदण लाइ संदसि दुकान में आयो आहे। संदसि शहज़ादे खे मोतियुनि जी माला जे विच में उहो हीरो पोइ ज़ाल खे सौगातो ॾियणो आहे। जीअं त सॼे बैंकाक शहर में फारा चमन जहिड़ो को ॿियो हाकारो ऐं नाले वारो हीरनि जो वापारी न आहे, सो ही पहिरें हुन वटि हलियो आयो आहे। फारा चमन खेसि चांहि पाणी पियारियो ऐं हिक खां हिकु आला हीरा शुरू कयाईं ॾेखारणु, पर उन्हनि मां को बि हीरे जे जेको शीशे जो ॿूच हो उन जहिड़ो को बि वॾो हीरो न हो। ख़िदमतकार वॾी चांहि ख़्याल सां हिकु हिकु हीरो ॾिसंदो हुयो। उन्हनि मां कंहिंजी तारीफ़ कयाईं थिए त कंहिंजी ठली वाह। मिसाल तौरु को हीरो क़ीमती थिए लॻसि त संदसि साइज़ मां मुतमिन न हो ऐं कंहिंजी साइज़ सही थिए लॻसि त उनजी सूंह मां मुतासिर न पिए थियो ऐं फारा चमन खे अञा ॿिया हीरा ॾेखारण लाइ चवंदो रहियो ऐं वॾे माप वारा हीरा घुरंदो रहियो। फारा चमन हेॾा सारा हीरा ॾेखारे नेठि बेज़ार थी पियो ऐं सख़्तु बेज़ार थियण खां पोइ हू साॻी वक़्तु उन्हनि खां अलावा ॿियो को बि हीरो संदसि दुकान में कोन हो जेको खणी हुनखे ॾेखारे। सो उन जे करे हू अची बेज़ार थियो ऐं हीरा ॾेखारे थकी पियो। नेठि बेज़ार थी सोचाईं त इहो भला हिकु पियल आहे नाई चनार जो नाई क्रू जो जेको पियल आहे उहो भला इनखे हीरो ॾेखारियां ऐं हुन बि 10,000 चया हुआ, सो आऊं ॾिसां भला मतां ही विकिजी वञे। जॾहिं उहो हीरो हुनखे ॾेखारियईं त ख़िदमतकार यकदमि चयो त ओ इहो अहिड़े साइज़ जो त हीरो मूंखे खपे थो। पोइ त हुनजो नाणो पुछियईं जंहिं ते हुन क़ीमत खणी 10,000 ॿुधायो। 10,000 कोन ॿुधायो, पर हुन सोचियो त 10,000 ॿुधाईंदुसि त इहो 10,000 त हू खणी वेंदो असुलु हीरे वारो। सो हिन सोचे करे 20,000 क़ीमत ॿुधाया। ख़िदमतकार खे उहा ॻाल्हि पसंदि आई ऐं चयाईं त ठीकु आहे, ही 20,000 में मुंहिंजो थियो, पर हिन वक़्तु मूं वटि एतिरा पैसा न आहिनि ऐं मूं वटि फ़क़ति 5,000 आहिनि जेके आऊं तोखे हिन वक़्तु ॾियां थो ऐं सूती तौरु रखी छॾ। बाक़ी आऊं पैसा हफ़्ते जे अंदरि खणी ईंदुसि ऐं उन खां बाद में ही तोखां हीरो खणी वेंदुसि। पर वञण खां अॻु में इहो बहितरु थींदो त पाण हिकिड़ो नंढिड़ो मुआइदो लिखत में करियूं त उहो त हीअ हफ़्ते जे अंदरि आऊं जेकॾहिं पैसा खणी आयुसि त इन विच में तो हीउ हीरो ॿिए कंहिंखे विकिणणो न आहे। जेकॾहिं तो विकिणी छॾियो त मुंहिंजी सूथी वारे 5,000 खां अलावा मां 5,000 ॿिया वठंदोसीं ॾंड तौरु ऐं तोला ही ज़मानतनामो खणी अहम न हुजे, पर मूं ग़रीब लाइ इहो अहम आहे। पर जेकॾहिं आऊं हफ़्ते में न आयुसि त मुंहिंजा 5,000 आया तोखे, उन करे मुआइदो थिए त पाण ॿिन्ही खे फ़ाइदो आहे। फारा चमन चयो त तोखे मूंखां डिॼणु न घुरिजे, ऐं हिकु साख वारो मशहूरु वापारी आहियां, मुंहिंजी ज़ुबान ते तूं हल। पर ख़िदमतगार चयो त साईं तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर मुआइदो करणु बहितरु आहे। जेकॾहिं तव्हांखे एतिरा न हुजे त आऊं मुआइदो कंदुसि। सो नेठि मुआइदो तइ थियो ऐं जिन ते सयुनि खां अलावा ॿिन्ही जूं शाहिदियूं बि वरितियूं वियूं ऐं ॿ शाहिद बि रखिया विया। उन बैदि फारा चमन जे सलूक खां ख़ुशि थी ख़िदमतकार मोकिलाए पंहिंजे वतन रवानो थी वियो। 2 ॾींहंनि बैदि फारा चमन पंहिंजे दुकान में वेठो हो त नाई किरो घिटी मां अची संघियो। खेसि वांदो ॾिसी हू दुकान में घिड़ी आयो ऐं अखीकार बैदि चयो, दा ओचितो मूंखे यादि आयो आहे त कुझु महीना अॻु मूं तव्हांखे हिकु हीरो विकिणण लाइ ॾिनो हो। जेकॾहिं उहो अञा न विकिणियो वियो हुजे त महिरबानी करे हाणे मूंखे वापसि भली करियो। जो मूं ॿुधो आहे त शहर में कंहिं धारे मुल्क जे शहज़ादी ख़िदमतकार ऊचे क़िस्म जा हीरा ॻोल्हाए रहियो आहे। थी सघे थो त हुनखे मुंहिंजो हीरो ई वणी वञे ऐं ख़रीद करे वठे। नाई किरो पंहिंजे पर में तमामु नंढड़ी ॻाल्हि करे वियो, पर फारा चमन वॾे फ़िक्र में पइजी वियो। हाणे जेकॾहिं हू नाई किरो खे ॿुधाए थो त हीरो हुन अॻे ई ख़िदमतकार खे विकिणी चुको आहे त फारा चमन हुन खां कंहिं न कंहिं नमूने मालूम करे वठंदो ऐं 20,000 रुपयनि में विकिरो थियल
जेके 20,000 आहिनि उहो फारा चमन खां सभु खणी वेंदो ऐं हू जेकॾहिं हू पैसा न ॾींदो त सॼे बैंकाक शहर में माण्हू हुन ते खिलंदा ऐं हुनजी रुसवाई थींदी ऐं हुनजो कारोबार मुतासिर हूंदो। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, जेकॾहिं हू नाइक रोके संदसि शइ वापसि कंदो त मुआदे मुताबिक़ ख़िदमतकार खां 5,000 ॾंड भराए वठंदो, जेको बि हुनखे हरगिज़ क़बूल न थिए थियो। नेठि हुन ॻाल्हि ते पहुतो त उन मुश्किल मां निकिरण जो हिकु ई तरीक़ो आहे त हिन नाइकरू खे कुझु पैसा ॾिजनि या हिन खां इहो वठी छॾिजे। हुन नाइकरू खे चयो त तुंहिंजे ॾिनल हीरे खे बार बार चकास करण बैदि हाणे हुन राय ते पहुतो आहियां त उहो चङो ख़ासो क़ीमती आहे ऐं जेकॾहिं तूं चाहीं त आउं तोखां ख़रीद करियां। नाइकरू चयो, पर साईं तव्हां चयो त उहो 10,000 में बि कोन वेंदो। पर हाणे फारा चमन चयो त पर हाणे मूं इरादो बदिलाए छॾियो आहे ऐं हाणे इहो आउं तोखां कुझु पैसा ॾेई ख़रीद कंदुसि। जेतिरा तो पहिरीं घुरिया पिए आउं तोखे ओतिरा ई ॾींदुसि। नाइकरू चयो त ठीकु आहे भला, जीअं हाणे तूं चवीं थो त तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे घणा ॾींदे। फारा चमन चयो त अचे हीउ 10,000 वठि ऐं हाणे हीउ हीरो मुंहिंजो थी वियो। हीरो वठण खां पोइ फारा चमन दिली में ख़ुशि थियो त हिन खां तमामु सुठो सौदो कयो आहे। हाणे जॾहिं उहो ख़िदमतकार ईंदो त हुनखे आउं 20,000 में ॾेई छॾींदुसि। पर कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ आख़िरकार 7 ॾींहं गुज़री विया, पर ख़िदमतगुज़ार न आयो। न हुनजो अतो न हुनजो पतो। 7 ॾींहं बाद 8 ॾींहुं 9 ॾींहं बि गुज़री वियो ऐं 10 ॾींहं बि गुज़री वियो, पर ख़िदमतगुज़ार न अचणो हो सो न ई आयो। हाणे त फारा चमन खे बि दिलि में अची रफणी थी ऐं दिलि ॿुॾणु लॻसि त हू हरगिज़ ईअं न करे हा। जेतोणीकि ख़िदमतकार न अचण जे करे हुनजा सूथी वारा 5,000 त खेसि मिली विया, पर हू जीअं त नाइकरू खे हिकु मामूली शीशे जा 10,000 ॾेई चुको हो, सो बाहि मां घणेई अंदरियों सड़ियो पचियो, पर लालच जो नतीजो इहो निकिरणो हो सो निकिरी पियो ऐं हुनखे 5,000 जो नुक़सानु थी वियो। ख़िदमतगुज़ार जो इंतज़ारु कंदे कंदे फारा चमन खे ॿिया बि केतिरा ॾींहं गुज़री विया ऐं हाणे हू आहिस्ते आहिस्ते ॻाल्हि सम्झी वियो त उहा सॼी बदमाशी नाइकरू जी हुई, जेको अटकल करे खांसि पैसा फुरे वियो। हाणे जेकॾहिं हू पुलिस खे दांव थो ॾिए त सॼो जान मथस खिलंदो त बैंकाक शहर जे हिकु हेॾे वॾे सियाणे वापारी खे हिकु ॻोठाणो ऐं अणपढ़ियल बेवकूफ़ बणाए वियो। उन करे चुपड़ी करे अॼु ॾींहं ताईं वेठो इंतज़ारु करे। साथियो, हीअ कहाणी तव्हांखे कीअं लॻी? उमेद त पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।